मटियारी के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल के उस्ताद पारा 3 क्लास के शागिर्द ते मुबैना तौर तशद्दुद। वारसन पारा लोही शीखुन सां तशद्दुद जो इल्जाम नीगढ़ वारिस उस्ताद खिलाफ असिस्टेंट कमिश्नर मटियारी के दां ॾियण बाद मटियारी थाणे ते पहुता। वारसन जो चवण हो त मटियारी के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सैयद मोहम्मद शाह में उस्ताद पारा 3 क्लास के शागिर्द ज़ैन खास केली के लोही सीख सां मुबैना तौर सख्त तशद्दुद कयो वियो। शागिर्दनि मूजिब क्लास में गोड़ करण तां उस्ताद मुलाबख्श लोही सीख सां मारियो आहे। शागिर्द जे वालिदीन पारां मटियारी थाणे ते पहुची उस्ताद जे ख़िलाफ़ NC दाख़िल कराई वई आहे। वालिदीन पारां वज़ीर तालीम डिप्टी कमिश्नर मटियारी DEO एजुकेशन मटियारी खां उस्ताद जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।